ऐं मुंहिंजा पीउ ज़र जो माउ लब जी ज़ाल कश जी भेण बीठे जी यार वक़्त जो दलेर जो घोड़ो हेबत जो हथियार दिल्लीअ जे शहर में जागण कमा जवान जो। साईं मुंहिंजा आहे कोई बादशाह हो, बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही ज़मीन जी टुकड़ी जो बादशाह हुजे उन खे 2 पुट हुजनि। पोइ ही बादशाह पीर सन थियो, पंहिंजे पुटनि खे चवणु लॻे, पुट हाणे तव्हां जवान थी विया हो, हाणे ही ॿेड़ा 2 मुंहिंजा बीठा अथव, सो इन्हनि में पंहिंजो सामान रखी पंहिंजो सौदो वापारु किथां ॿाहिरि मुल्क मां करे अचो त वेही को खाऊं, बाक़ी हाणे मूंखों इहो कमु नथो थिए। सो हिकिड़े वॾे पुट चयुसि त भाउ असां 2 भाइर वञूं था, ही नंढो मां वॾो 2 वञूं था, असां गॾु आहियूं। सो ॿेड़ो पंहिंजो हर कंहिंखे आहे, सो पंहिंजे हिसाब सां वापारु कंदासीं, पर हूंदासीं गॾु ई। ही साईं 2 पीउ खां मोकिलाए पेरनि ते हथ रखी रवाना थी पिया। सो हलंदा होकारींदा वञनि पिया। सो ॻाल्हि कंदे देरि न आहे, पर ॾींहं पंहिंजे टाइम ते गुज़रंदा आहिनि। सो हलंदे होकारींदे अची हिकिड़ी बादशाहीअ जे कपर सां ॿेड़ा लॻायनि। 2 भाइरनि चयो त भाउ हिन शहर में था भाऊ हलूं, सो वापारु जेको आहे सो इहो कयूं था, जेको नसीब में हूंदो सो मिलंदो। से हलंदा विया 2 भाइर। हिन खे चई, भाउ नंढे खे तूं हिन में शहर में ॻोठ में वापारु कर, त मां थोरो अॻियों जेको शहर आहे उन ॾे वञा। वॾो भाउ साईं अॻिते वधी वियो, वञी उन शहर में वापारु करे उहो बि पंहिंजो ॾिठे सां टेम अवर थी वियो आहे, महल जो वापसि वञा। सो वापसि उतां थी वरी साॻे भाउ नंढे वटि आयो। भाउ नंढे खे चई त हल त हलूं हाणे ॻोठ, सो टेम अवर थींदो थो वञे, सो हल। साईं मुंहिंजा हकलींदा होकारींदा अचनि पिया पंहिंजे ॿेड़नि जी साइड ॾे। हिकिड़ो फ़क़ीर हुजे, सो उहा इहा ई तार ॻाईंदो अचे पियो ऐं बेत चवंदो अचे पियो। फ़क़ीर हाणे छा पियो चवे, पीउ ज़र जो माउ लब जी ज़ाल कश जी भेण बीठे जी यार वक़्त जो घोड़ो दलेर जो ऐं दिल्लीअ जे शहर में जागण कमु जवान जो। सो हाणे इन्हनि इहो बेत ॿुधो पिए। भाउ नंढे चयो वॾे भाउ खे, अदा इहो फ़क़ीर जो बेत ॾाढो मूंखे पसंदि आयो आहे, ॾिसूं त हलां त ईअं मां चेतना ॿुधां, इन को उस्तादी वठां हिन बेत जी। चई हल त हलूं। ही बि हलंदा अचनि पिया, हू फ़क़ीर बि हलंदो अचे पियो। सो हिननि ॿेड़ा हिन जे इंतज़ार में झले बीठा फ़क़ीर जे में। फ़क़ीर खे चयुनि, भाउ तुंहिंजो बेत मूंखे पसंदि आयो आहे। सो नंढे भाउ जेको हुनजो हुयो उन चयुसि, सो मूंखे इहो सेखार। फ़क़ीर पियो चवे त भाउ इहो बेत मां सेखारींदोमांइ, पर मुंहिंजो शर्त आहे हिकिड़ो, सो इहो जेको ॻीचीअ में 9 लखो हार अथई, इहो लाइ ॿेड़े ते रखंदे, तूं ॿेड़े तो लही हेठि बीहंदे, मां ॿेड़े ते चढ़ंदुमि, इहो बेत तोखे ॿुधाईंदुमि, बेत पूरो थींदो मां ॿेड़ो कायूं हलियो वेंदोमांइ। हुन चयो, भाउ मूंखे शर्त क़बूल आहे। सो वॾो भाउ इहो सॼा हिन जा लफ़्ज़ ॿुधे पियो। हिन खे ॾाढो रोकण जी कोशिशि कई, पर हे कोन मुड़ियो। चई मूंखे सिखणो आहे कहिड़ी बि हालत में इहो बेत। फ़क़ीर चयुसि, भाउ सही आहे। हू हेठि लथो, फ़क़ीर चढ़ी बीठो। फ़क़ीर चयुसि, भाउ हाणे गौर ॾेई हिन बेत खे ॿुधजांइ, सो वरनाईंदोमांइ, हिकु चकर जे वेह सिखी त सिखी वेंदे। चई फ़क़ीर सही आहे, तूं बेत ॿुधाए मां पाणे सिखी वेंदुमि। हाणे फ़क़ीर बेत थो खणे त पीउ ज़र जो माउ लब जी ज़ाल कश जी भेण बीठे जी यार वक़्त जो दलेर जो घोड़ो हेबत जो हथियार जागण दिल्लीअ जे शहर में जागण कमु आहे जवान जो। इहो ॿोल ॿुधायूं हिन खे। फ़क़ीर ॿेड़ो छोड़ियूं रवानो थियो पंहिंजी राह सां। इहा ख़बर वॾे भाउ खे पई, भणा ॿेड़ो हेॾो सामान सिधो अधे फुराए फिटी कयो। सो इहो तकड़ में ॿेड़ो डुकाए वञी पंहिंजे पीउ खे हवालु कयईं त अधे हीअं कमु कयो। सो सॼो ॿेड़ो फुराए पैसनि सां दौलत सां जेको बि हुयो खणी फुराए छॾियईं। सो हे कमु कयो अथई। पीउ खे ॾाढो बादशाह खे गुसो आयो। अञा ही घर ई न पुॻो, अॻे हिन कारण खे आर्डर ॾिनो त वञो इन मुंहिंजे पुट खे जहिड़े गॾ जे पेट में तपाए छॾियो। सो हाणे हिन कारण खे हुकुम मिलियो। साईं जंहिं महिल हिन जी छोकिरे जी माउ खे ख़बर पई बादशाहज़ादीअ खे, सो उन जो त हियां जा आंड्रा हुया। सो इन देरी न कई, बाननि खे चयईं यकदमि वञो इन मुआरे पुट खे हाणे इहे वञी ॿधंदा। सो इन्हनि खे वञी चयो त रुॻो 5 घड़ी मुंहिंजा 2 मानीअ जा गिरह पुट मुंहिंजो खाए, भली पोइ हू जीअं वणंदी बादशाह जो आर्डर तीअं कईनीसि। साईं बानियूं डुक डुक हकलींदे होकारींदे वञी उते पुॻियूं। वज़ीर ऐं जेका कहारी बीठा उन्हनि खे चयो त बादशाहज़ादीअ जो हीउ आर्डर आहे, रुॻो 15 मिंट अची मुंहिंजे मानीअ जा गिरह पचायां थी, इहे खाधियूं वञे।
सो इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे, पोइ जाॾे वणेव तीअं कयो बादशाह जीअं ऑर्डर आहे तव्हांखे रोकिया बि नथी। सो हाणे भाॼियूं मोटी आयूं जेकियूं बि हिन जूं वयूं हुकुम जी बंदियूं, सो उन्हनि चयो त असांखे ऑर्डर मिलियो आहे, भली मानी जा 4 गिरह खाए। देरी न कयो, बादशाह ज़ादे हिननि खे ऑर्डर ॾिनो। उन छोकिरे जी माउ त वारो कयो, 100 गिरे जी हिकिड़ी बुसरी पचायो, पर उन में 100 रुपया विझो, पूरो डेंगरो गिरह में 100 गिरे जी हुजे बुसरी, जीअं मुंहिंजो पुटु खाए त मतिलबु खाइण जी जॻह ते उनखे डेंगरा नसीब थियनि। सो हिन बि देरी न कई, उन्हनि ॿाननि खां तयारु कराए हिन मां हिन ॾे बुसरी मोकिली, हे गिरो भञी वात में विझे त अंदरि चॿारे ते सोने सिको पियो निकिरे साईं रुपयो। हे साईं ईअं टोटल 100 रुपया पूरो हिन 100 गिरो हयो, 100 रुपया हिन खे ॾिठईं। हिन चयो 100 रुपया कारनि खे उन्हनि खे चयो त हलंदा वञनि पिया। हिननि खे चयईं त भाई 100 रुपया मां तव्हांखे ॾियां थो, तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो पीउ अॼु कावड़ में वियो, मूंखे ऑर्डर ॾिनई मारण जो, पर हू अलाए सुभाणे कावड़ ख़तमु थिए त तव्हां खां पुछा करे त मुंहिंजो पुटु काॾे कयो आहे, सो तव्हां वरी मारींदो त वरी तव्हां लाइ साॻियो मसालो थींदो। हाणे ही 100 रुपया तव्हां वठो, मुंहिंजो खे छॾियो, मां हिन मुल्क छॾींदुमि, निकाले ॾींदुमि। सो मां ॿिए पाशाईअ में काॾे ॿिए हंधि वञी खाईंदुमि पीअंदुमि, काॾे गुज़र सफ़र कंदुमि, बाक़ी हेॾे न लड़ंदुमि। हिननि बि चयोसि भला हाणे तूं नथो मुड़े, हाणे तूं खां 100 रुपया असां वठूं, तोखे छॾियूं बि सही, पर हाणे बादशाह खे असां कहिड़ो सबूत ॾेखारियूं। हिन चयो हाणे हीअं कमु कयो, हीउ जंगल आहे, हिन जंगल मां को हरण पकड़ियो, पोइ हरण जूं अखियूं कढी वञी बादशाह सलामत खे ॾियो, त बादशाह सलामत पाण यकीन करे वेंदो। हिननि सां 100 रुपया वठी हिन खां वाइदो वरितो त वरी न लड़जांइ। सो हिन खे हे त हलियो वियो, हीअ वञी हरण को पकड़े, वरी हुन जूं अखियूं कढी अची बादशाह जे अॻियां पेश कयनि। बादशाह सलामत खे हे ॾिस, तुंहिंजे पुट जूं अखियूं कढी अचे, जंगल में मारे फिटी करे आयासीं। बादशाह चयो सही आहे, बसि वियो त वियो। साईं छॾो हाणे बादशाह खे, वटि हुन चयो त हाणे मां काॾे वञा, न काशे आहे न कुझु बि न, जेको 100 रुपया अमड़ ॾिनो सो बि मां ॾेई छॾियो हिन खे, नौकरनि खे न वज़ीरनि खे। सो हाणे कीअं मसइलो थिए। उन ई शहर में, उन जे आस पास के ॿिए इलाइक़े में हिन जी मंगे थी रहंदी हुई, ज़ाल मतिलबु त हिन जो रिश्तो थियलु हुयो, त ज़ाल उते रहे पई। हिन सोचियो त भणा वञा, हाणे हूअ ज़ाल आहे भला ॿियो काॾे वञा, भाभे त कढी छॾियो। हलंदो वियो, जो दीवार टपी चोरीअ ज़ाल ॾे वञे पियो, त उन आगुर ते मतिलबु हिकिड़ो जीअं फूलार कायल हुई पारख हुयो, त उन पारख ते हीअ आशिक़ सां गॾु वेठी, ॾिठे हिकिड़ो कारो उॾ सां गॾु चंबो चंबे में मुंडे में ॾेयूं वेठी आहे। ॾाढी हिन खे जज़्बात आई, हिन 2 विकूं हुयूं, त हुननि जे ख़्यालु पइजे यार हिन सां मां वाइदो करे आयुमि, सो अॼु सुभाणे हिन खे मारींदुमि त ज़रूरु पुछा जाचा हलंदी, ज़रूरु ख़बर पइजी वेंदी अॿे खे। सो हाणे इहो कमु नथो कयां, छॾे हिन खे। साईं वरी उतो ही निकिरियो, इहो सोचे वरी हलंदो वञे पियो, जीअं भला फलाणी बादशाहीअ में ॾिनल आहे असांजी भेण, सो वञा थो अधीअ ॾे, भला अधीअ बुख बि लॻी आहे त मानी गिरा उतो थो हणा, वधीक वरी मुंहिंजी भेण आहे। सो इहा ॻाल्हि हिन कई। से हलंदो होकारींदो वञी उन बादशाहीअ में पुॻो, राति हिन खे हिते थी वई, हलंदो वञे पियो। राति जा 12 खे 1 थियण वारो हो, हिन वञी दरवाज़ो खड़कायो। साईं भेण जो दरवाज़ो खड़कायईं, सो बानी निकिरी आई, बानी खे चयईं त मुंहिंजी भेण आहे शहज़ादी जेकी, उन खे वञी चओ त तुंहिंजो भाउ आयो आहे। हिन बानी डुक वञी उन शहज़ादीअ खे उथारियो, चयईं त तुंहिंजो भाउ आयो आहे। हीअ उथी पुछा कयईं त घोड़े ते आयो आहे, हाथीअ ते आयो आहे, या उठ ते आयो आहे। हिन चयुसि न हाथीअ ते आयो आहे, न उठ ते आयो आहे, न घोड़े ते आयो आहे, सफ़ा निमाणे हाल में आयो आहे, लटड़ा मेड़ा लॻा पिया अथव, किथां फाटल अथव, किथां सही बि अथव। हिन चयो त इहो मुंहिंजो भाउ न आहे, इन खे मोटाए छॾ। सो हूअ वरी सुम्ही पई, हीअ बानी आई निकिरी अची चयईं त शहज़ादी हीअं चवे, सो इहो मुंहिंजो भाउ न आहे, या घोड़े ते अची या हाथीअ ते या उठ ते अची या, त मां इहो मुंहिंजो भाउ, इहो मुंहिंजो भाउ न आहे। हिन चयो हण बणा भेण हुई सॻी, सो इन बि भाउ कहण खां क़बूल करे छॾियो, इनकार करे छॾियो। हाणे छा कयां। हिन खे यादि घुरायो त फलाणो बादशाह मुंहिंजो दोस्त आहे, हाणे ॿियो चारो कोन्हे को, हाणे रवानो थियां होॾे। हिते हलकिलींदो होकारींदो, हिन खे साईं असुर जो टाइम थियो, अञा बादशाह जी हिन जी दोस्त जी मंज़िल सुठी हुई, हीअ कंहिं दग ते बुबर हुयो, उन ते अची किरी पियो। उन बुबर जी टेक ॾेई हीअ सफ़ा साणो थी पियो, हिन खे बुख बि अची तपायो हुजे, उञ बि तपायो हुजे,
हिन खे साईं हिते सफ़ा हीणा हिन जा हाल थी विया वञनि। कुदरत मुंहिंजे अलाह जी उतां हिकिड़ो ॿियो माण्हू टपियो पीर सन मुड़ुसु। सो उन खे चयईं त भाउ हाणे काॾे थो वञे? चवंदा मां वञा थो इन फलाणे बादशाह ॾे। चईं फलाणे बादशाह खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ, फलाणे नाले सां हेरे आरे पारे तुंहिंजो दोस्त हिन वण जे नाले चइजां त इन हेठां वेठो आहे तोखे सॾे थो पियो। हिन साईं हाणे हिते वञी पुॻो हू हीउ साईं ॾींहुं थी वियो। हाणे हू न जो सुबुह जो टाइम में हुजे हू जेको बादशाह हिन जो दोस्त हुयो सो सुबुह जे टाइम बुसरी पचाए पंहिंजे अॻियां हिकिड़ो गिरो विधई भङी अञा वात ॾे आणे पियो त अची उहो काशिद पुॻुसि त हीअं तुंहिंजो दोस्त हिन नाले सां फलाणे वण हेठां पियो थिए पर सफ़ा वीचारो लाचार हुयो। उहो साॻियो ई गिरो वापसि भञी भॻल वापसि वात ॾो मोटाए अची साॻी बुसरीअ मथां रखी उहा बुसरी ॿधी ऐं पाणीअ जी खली खणी अची ही घोड़े भले ते ऐं तलवार भली खणी अची रवानो थियो अथई। अची पुॻो वञी दोस्त वटि हलंदो हलंदो देरी न कई हुन त घोड़ो भले हुयो। अची यार वटि पुॻो ॾिठे त सफ़ा वञी हथु लोॾो ॾिनेसि ॾिठे त अञा बाक़ी साह रहियो अथसि साईं। हाणे हुते हिकिड़ो ॿुॿर जो वणु हुयो उन जा पन रोड़े हुन पाणीअ में विझी हिन ॾे पाणी हुनागो ॾिनोसि सो हीउ पीअणु लॻो। हिन ॿ टे ढुक विधा पाणीअ जा, हिन वरी कुझु मानीअ जा हिन खे गिरो विझराया, हीअ कुझु संवत में आयो। सो दोस्त सां सॼो हवालु कयईं त हे जो ॻाल्हि हेतिरी आहे सो हाणे तुंहिंजे हथ में आहियां। पर हिन थोंश में जंहिं महिल आयो त हिन जी घोड़े ते अखि पई ऐं हिन जी रान में जेकी तलवार आई सो इहो ई चयईं हे दलेर जो घोड़ो बि हीउ आहे ऐं हेबत जो हथियार बि हीउ आहे ऐं हीअ शयूं जेकियूं आहिनि जेको मूंखे कमु ईंदियूं। त हाणे साईं हिन खे शौक़ु थी पियो जेॾी मां मुल्क छॾियो आहे त ज़रूरु मां हाणे उन दिल्लीअ जे शहर वेंदुसि। अची निमाणो यार खे अर्ज़ु कयईं यार मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। चई यार तूं हुकुम था करणु छा खपई? चई मूंखे तुंहिंजो घोड़ो बि खपे ऐं इहा तुंहिंजी तलवार बि खपे। चई यार इहो तलवार तोखे घोड़ो पर हिन खे तूं छा कंदे अञा पूरो थोरो तुंहिंजे लिङनि में साह बि न आहे। चईंसि मां इहे ॿई तोखां वठी मां दिल्लीअ जे शहर वेंदुसि। चई त मां एॾो चरियो न आहियां जो तोखे हरू भरू मां मौत जे मुंहं में मोकिलियां सो मां ही शयूं न ॾींदुमि तोखे। हिन जो दोस्त आहे मुंहिंजो या ॾियणु नथो चाहीं या रुॻो बहानो थो करे तूं सो मूंखे खपे बि सही पर मां वठंदो बि आहीं सही। हिन खे इहो तानो ॾिनई जेको ताने सां न मरे सो तरार सां बि न मरंदो। हिन देरी न करे हिन खे तलवार बि उहा ॾिनी ऐं घोड़े जी वाघ बि यार खे ॾिनी। हीअ साईं देरी न कई उन महिल टप ॾेई घोड़े ते चढ़ी हिन वारी तलवार खणी चईं त हाणे यार जे ज़िंदा हूंदुमि त मोटंदुमि वरी तोसां मुलाक़ात कंदुसि, हाली मोकिलणी कोन्हे याली मदद। सही न जेका गिरव मानी जा उहे विधी उहा पाणी पी अॼु हीउ यार हकले हुकारे रवानो थियो पुछाईंदो पुछाईंदो वञी दिल्लीअ शहर अची निकितो। दिल्लीअ जो शहर जो जेको बादशाह हुजे सो उन जो इहो ई कौल हुजे ॻोठ में जेको बि ॿाहिरि नओं माण्हू हुजे सो उहो उन जी बादशाह में थो पंहिंजी धीउ हुई उन जी ढढरी सो उन सां शादी कराए उन खे राति जो कमरे में वाड़ींदो हो। पोइ सुबुह ते उहो माण्हू मरी वेंदो उन जो लाश दफ़न करे ईंदा वञी। शहर जा माण्हू न पियो ही उन सां चावड़नि पाण आहे ॿाहिरियों माण्हू जेको बि अचे पियो त उन सां शादी कराए पियो पंहिंजी धीउ जी। ते हाणे हे जीअं ई दाख़िलु थियो सॼे मुल्क खे ख़बर पइजी वई भणा अहिड़ो ख़ूबसूरत हसीन शहज़ादो अचे असांजे मुल्क में पुॻो आहे। पर बादशाह खे इहा ख़बर पवंदी बादशाह त हिन खे वरी हुन सां ढढरीअ सां परणाईंदो, हीअ बि मरी वेंदो अहिड़ो ख़ूबसूरत। सो ही सॼो जेको अवाम जीअं ॾिठो सभु अची बादशाह जे दरबार में अची बीठा। बादशाह सलामत खे चई बादशाह सलामत हीउ शख़्स त आयो ॿाहिरों आहे पर असां था चऊं त इन खे तूं न इन सां परणाए ढढरीअ सां। असांजे अवाम मां को बि माण्हू चूंड असां मां को बि तो हलण लाइ तयारु आहे, पढ़ण लाइ तयारु आहे, मरण लाइ बि तयारु आहे पर हिन शहज़ादे जी असांखे ज़िंदगी खपे। हिन चयो भाउ मुंहिंजो वाइदो इक़रार थियल आहे सो इहो वाइदे ख़िलाफ़ी थींदी मां इहो कमु न कंदुमि, परणाईंदुमि त इन सां ई परणाईंदुमि। हाणे बादशाह जो कोल वाइदो थियल हो उन जी वाइदे खे केरु न मुक़ररु करे सघे। हिननि पंहिंजो हीलो हलायो पर कुझु बि न थियो। साईं हाणे बादशाह जे अॻियां हिन खे वठी आया नींगर खे साईं हाणे उन जी शादी पई थिए ढढरीअ सां। साईं हाणे बादशाह देरी न कई उन महिल मुलो घुराए हिन जो निकाह विझराए उन ढढरीअ सां ऐं हिन खे कमरे में सुम्हारे फिटी कयईं। हिन खे सॼी इहा ख़बर पई त जेको बि हिन सां शादी करे सो जो हिन खे राति जो उहो मर्द मरी थो वञे
हिन खे इहो ई सम्झ में आई साॻी हिन फ़क़ीर जी कहाणी छा ॼाण यादि आई। चईं त दिल्लीअ जे शहर में जाॻण कमु आहे जवान जो। चईं दिल्लीअ जो शहर आहे, मूंखे निंड नाहे कहिड़ी। हिन खे फ़क़ीर जी ॻाल्हि यादि अची वई। हुन खे ज़ाल खे थोरो सुम्हारे पाण हीअं विथीरको थी वञी वेही रहियो। तलवार उहा ई रान सां हुजेसि। थोरी देरि खां पोइ अधु राति थोरी थी त उन जे औरत जेकी डढरी हुई उन जे वात मां 2 नांग निकिता। मुंडी खणी कर खणी हिन ॾिसी वरी ई अंदरि हलिया विया। हिन दिलि में सोचियो त पोइ इहे ई जेका आहिनि 2 नांग जेको हुयो अवाम मारनि था, ॿियो को आहे ई न। हाणे हिन खे खीरु उते रखियलु हुयो। सो घोट कुंवार जॾहिं शादी कराए परणाईंदा आहिनि त उन्हनि खे खीर जो गिलास या लोटो हिन खे ॾींदा आहिनि। हिन खे खीर ते अखि पई। सो हिन देरी न कई, उहो वटे में खीर रखी उन्हनि जी भर में थोरो विथीरको। सो हीउ पाण वेही रहियो त ख़बर आहे त नांग खीर जो आशिक़ु आहे। हिन खे ख़बर हुई। सो थोरी देरि खां गुज़री हीअ 2 नांग जी खीर जी ख़ुशबू ते ॿाहिरि निकिरी हिन जी खीर ते अखि पई। जीअं खीर ॾे ड्रेगारे पंहिंजो अधु निकिरी आया। सो खीर पीअण लॻा पिया। उन खीर जी मस्तीअ में सफ़ा पुर लॻा पिया। हिन बि बिस्मिल्लाह करे तलवार कढी ठका जो कढाई त उन महिल ई हुननि खे मारे विधई। होसे फथकंदा हुन लोॾा ॾींदा ॾींदा ॿाहिरि निकिरंदा अचनि पिया। हूअ जेकी डढरी जेतिरो ई निकिरनि पिया हुनजा हथ बि सही सलामत थींदा पिया वञनि, हुनजा पेर बि सही सलामत थींदा पिया वञनि। कुदरती करिश्मो हो। हीअ नांग जंहिं महिल मरी टुटल ॿाहिरि निकिता त हिन जा हथ पेर बि सही सलामत थी विया। से उन महिल शहज़ादी जागी। उन महिल साईं टप ख़ुशी सां ॾियणु लॻी। हथ पेर पंहिंजा सलामत ॾिठईं त ख़ूबसूरत शहज़ादी थी पई। अलाए कीअं हूअ बेसुरी ढढरी बि ठहे त जो उन महिल हाणे शहज़ादो उहो ऐं उहा शहज़ादी पाण में साईं बख पइजी विया ऐं हीअ पाण में सुम्ही पिया। हाणे साईं पीउ जा आंड्रा वञनि जीअं बादशाह पाण आई हुई छोकिरी। चईं त वॾो मां ज़ुल्म थो कयां। अलाए केतिरा नौजवान ॿाहिरि मुल्क जा शहज़ादा हसीन अची पंहिंजी डढरीअ सां पाण आए, मां केॾो ज़ुल्म थो कयां। अलाए केतिरा मरी विया आहिनि। हीअ शहज़ादे जो मूंखे वॾो ॾुखु आहे। एॾो सुहिणो हुयो। सो हाणे हिन जो कीअं मसइलो थिए। पर हाणे हिकु कमु थो कयां कि हीअ शहज़ादो मरी वियो, सुबुह पंहिंजी धीउ खे मां मारे थो छॾियां। न हूंदी न मूंखां इहो गुनाह जो कमु ई कराईंदी। इन सोच वीचार में सॼी राति बादशाह निंड न कई। पोयों असुर थियो। हिन वञी दर खड़कायो। चई माण्हू खे ख़बर न पई, जीअं 2 मारे छॾिया। शहज़ादो चई उहो ई मरी वियो हूंदो, बाक़ी रही हूंदी मुंहिंजी धीउ, सो उन खे मां मारींदुसि। सो इहा साॻी ॻाल्हि हिते ई दफ़न थी वेंदी। हिन बादशाह वञी दरवाज़ो खड़कायो। धीउ चयसि त दरवाज़ो कोन लाहींदमि। छो जे करे नथी लाहे, दरवाज़ो लाहे। पीउ खे चई भाउ दरवाज़ो इन करे नथी लाहियां जो मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे गोॾे ते सुतो पियो आहे। बादशाह हैरान थी वियो, बणा हेतिरो ॾींहुं थियण वारो आहे, अञा ताईं हे ज़िंदा आहे। ईअं न हूंदो। बादशाह खे हुनजी ॻाल्हि ते यकीन न पियो अचे। बादशाह खे चयो अॼु हिन खे ख़तमु करिणो आहे। इन जज़्बात में बादशाह खणी दरवाज़े खे लत हईं। दरवाज़ो भॼी अची किरियो। हिन जो ॾिठो बणा ख़ूबसूरत औरत वेठी आहे। उन जे गोॾे ते उहो साॻियो हमरा सुतो पियो आहे जीअं हिन शादी कराई पंहिंजी धीउ सां। उन महिल उन खे चयईं हीअ कंहिंजी काॾों आई माई, मुंहिंजी धीउ किथे आहे। हिन खे चयईं बादशाह सलामत हीअ तुंहिंजी धीउ आहे। चई न भाउ हीअ मुंहिंजी धीउ न आहे। मुंहिंजी धीउ डढरी हुई। हिन जा हथ पेर सलामत न, हीअ मुंहिंजी धीउ न आहे। सो बादशाह सलामत तलवार खणी उन शहज़ादे जे मथां आयो। शहज़ादे खे चयईं हक़ीक़त ॿुधाए। शहज़ादे चयुसि मां हिन सां गॾु सुतुमि। सो मूंखे चयुमि दिल्लीअ जो शहर आहे, जाॻण कमु आहे जवान जो। सो मां हिन जाॻंदो रहियुमि। हिन जे वात में 2 नांग वासीम नांग हुया। सो उहे मूं मारे हिन में कढिया। हू ॿाहिरि निकिरंदा विया लकूं फटकंदा त हिन हथ पेर सलामत थींदा विया। बादशाह खे चयईं उहे नांग मां हिन कुंड में पूरे रखिया अथमि। बादशाह जो थोरी तलवार जी नोक सां ईअं खोटियईं त सच में उहे नांग पिया आहिनि। साईं बादशाह जी उहा जॻह ई न पई लभे जेकी हिन खे विहारे। एॾो बादशाह ख़ुशि थियो जो बेअंदाज़। साईं देरी न कई, उहो सिजो उभरियो। बादशाह वञी भेड़ ते ॾोको हणायो। सॼो अवाम कठे कराए सॼे अवाम खे इहा ख़ुशख़बरी ॿुधायईं त मुंहिंजी धीउ तो आज़ाब हीअं लही वियो। सो तव्हांजो हाणे को बि ॿाहिरियों माण्हू न मारणो पवंदो। एॾो बादशाह ख़ुशि थियो। हिन खे ॿीहर निकाह छा ॻोॾियां त पढ़ाए ऐं हिन जी शादी करायईं। से हाणे देरी न कई, एॾी अवाम में ख़ुशी हुजे जो बेअंदाज़। सो हिन खे सॼी मिल्कियत सॼो सम्झि हीअं त ख़ुशीअ में मापे न पियो, छा ॻाल्हि कयां मां। सो बादशाह हिन जी शादी ॿीहर कराए। हिन खे 2-3 महीना जेका हिन रहिया
सो हाणे बादशाह पियो चवेसि पुट हाणे हिते ई मुंहिंजी बादशाही संभालींदे या वापसि बि वेंदे। शहज़ादे चयुसि साईं मां हीअ बादशाही तुंहिंजी संभालींदे कोन सघंदुसि, सो मां पंहिंजी बादशाही ॾे वेंदुमि, मां वापसि वेंदुमि। हिन खे चयईं त मूंखे कुझु पंहिंजा वज़ीर नौकर कुझु जाम ॾे, जेका दुनिया आहे पंहिंजे हिसाब सां जेकी ॾिए थो दिलऊं सो उहा मूंखे ॾे। हिन करे दुनिया पंहिंजे हिसाब सां अधु को घणी ॾिनई दुनिया, चए तूं वञी दुनिया मुंहिंजो हेॾो कमु कयो आहे, सो हीअ धीउ हीअ दुनिया हीअ नौकर हीअ जेका सामान आहे तुंहिंजे मथां बसि घोरिया अथमि मां। सो हीअ नौकर उन जा बादशाह जा वज़ीर वठी ऐं हकलींदो होकारींदो अचे पियो, अची उन बादशाहीअ जे ॿाहिरियों तंबू खोड़े पंहिंजी पीउ जी बादशाहीअ जे ॿाहिरियों तंबू खोड़े वेही रहियो। वञी उन वज़ीर खे चयईं वञी फलाणे हिन बादशाह ॾे चवेंसि वञी त बादशाही फिटी थो करे न जंग थो वालारे। हाणे हिन पीउ ॾे न्यापो मोकिले जीअं हिन खे तड़ाए फिटी कयो। सो हाणे हीउ वज़ीर वियो वञी बादशाह सलामत खे चयईं बादशाह सलामत ॿाहिरि मुल्क खां बादशाह आयो आहे, सो हाणे तव्हांखे चवे थो जा बादशाही राति जे पेट में लॾियूं हलिया वञो ॾियो कुर्ब सां जा जंग था वालारियो। हिन चयो भाउ रातो की राति मोहनत ॾे मूंखे तूं मां सोचियां पोइ सुबुह तोखे ॿुधाईंदुमि। वज़ीर वञी मोटी हिन सां इहो हवालु कयईं, हे वञी पंहिंजी घर वारीअ सां सुम्ही पियो। बादशाह हाणे इन सोच में हिन जो पीउ पइजी वियो त भणा हिन जा आहिनि त खणी ॾेखारियनि ॿ टे तंबू, पर जेकी एॾी हाम थो हणे ज़रूरु हिन जे पोयों हथु वॾो आहे न। हे बादशाह सोच में पइजी वियो, अगरि जे बादशाही छॾियां थो तो त बि ख्वार थो थियां। हाणे हिकिड़ो कमु थो कयां, हिन ॾे मेड़ वठी थो वञां, अगरि जे मेड़ में ही मञे आयो तो सही आहे, न त भला पोइ बादशाहीअ सां भला जेको थियो। हिन सां हाणे मेड़ सां केरु पियो वठे, हिन जी घर वारी अॻिली ऐं हिन वारी भेण ऐं माउ ऐं पीउ, सही 4 माण्हू हिन ॾे पिया अचनि। हलंदा हलंदा ही मेड़ सां अचनि पिया, अची उन ॿाहिरियों वज़ीर हिन जो जेको बीठो हुयो उन खे चवनि त बादशाह सलामत किथे आहे, चई अंदरि वेठो आहे, चई वञी उथारे आहे। हिन बादशाह सलामत खे चयो बादशाह सलामत फलाणो बादशाह आयो आहे तोॾे। तो हिन ॿार मुंडी कढी चयो त हाणे बादशाह त मुंहिंजो पीउ आहे सुञाणे वेंदो, पर पहिरियों हिन जी माउ ज़ाल खे मोकिल, सो हिन जे ॿारनि खे मोकिल। सो हिन ज़ाल जेकी मतिलबु त पंहिंजी माउ जे नाले चई त उनखे मोकिल। सो हाणे शहज़ादी वॾी घर वारी हिन जी मतिलबु माउ आई, माउ खे अची रूप पंहिंजो लाथई बादशाही कपिड़ो साॻे रूप में आयो। माउ ॾाढी ख़ुशि थी हिनखे चुमिड़ी ॾेई, माउ खे चई अगरि तूं अॼु मूंखे बुसरी न ॾीं ऐं 100 रुपया बुसरी में न विझी त मां शायदि न बचा हा। पीउ त मूंखे माराए छॾियो हो, वॾो मुल्क निकालीनई, अखियूं कढाए मिड़ई मूं ते महिरबानी तो कई आहे, सो हाणे तुंहिंजो जीअं हुकुम हूंदो तीअं मां कंदुमि। मां चयुसि पुट जहिड़ो बि अथई तहिड़ो बि अथई, तुंहिंजो पीउ अथई, बसि ग़लती माफ़ु करेंसि, बसि हाणे जीअं गुज़री थी गुज़री। हाणे ही साॻे बादशाही रूप में अची उन बादशाह सां मिलियो, साईं पीउ उन सां पंहिंजे सां ऐं हाले हवाले थियो। पर हीअ जेकी हिन जी ज़ाल हुई त उन ते वॾी हिन खे कावड़ आई, जीअं तलवार हुई कढी ठकायो कढई त उन जी मुंडी लाहे विधई। बादशाह हिन वारो पीउ सही ॿाहूं ॿधी मुंहिंजा बचा न मार, जीअं चवईं मां तीअं कयां। पर असली रूप पंहिंजे में आयो, ॾिठईं त भणा तूं मुंहिंजो पुटु, चए पियो हा ही मिल्कियत ही सॼा माण्हू ही सॼा मां पंहिंजे पलक हुन ते पंहिंजे भरोसे ते ठाहिया अथमि, तूं त खसी त मूंखे 2 टकनि जे करे तूं मूंखे घर मां कढी छॾियो, माण्हुनि जो हुकुम ॾिनो, सो हाणे ही ॿेड़ा भरिया पिया त हिन मां काया जे पुॻो आहियां, इहा दौलत वञी तूं संभाल। पीउ साईं ॾाढो शर्मिंदो थियो, पीउ पुट खां जीअं माफ़ी वरितई, साईं वरी वञी पाण आहे हुनखे पंहिंजी साॻे सां वरी पीउ ख़ुशी अलॻि कई, ते धूमधाम सां वॾी ख़ुशी थी। साईं असांखे बि सॾु हुयो, असां बि सभु वियासीं, कल्ह ॾिठासीं ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। त इहा कहाणी हिते पूरी थी वई। वधीक तव्हां असांजी ॿी कहाणी इंतज़ारु कयो था त सब्सक्राइब कयो हिन जी सिंध सलामत चैनल खे, जीअं हर वीडियो तव्हां वटि नोटिफिकेशन तव्हां वटि जल्दीअ में पुॼे, जीअं इंतज़ारु तव्हां खां वधीक न थिए। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, दुआनि में यादि रखो, कुर्बान लिया बस।